पकाचांग जी नादरा ऑफिस अवाम लाए अज़ाब बणियल। टोकन विकिरो थियण ऐं सिफारिशी माण्हुनि खे मिलण जो मुबैना इंकिशाफ। ख़बर मूजिबि नादरा ऑफिस पकाचांग जो इंचार्ज ऐं अमलो ग़रीब अवाम खे ॿिन्ही हथनि सां लुटण लॻा। टोकन जा पैसा, गाॾी बीहारनि जा पैसा वरिता पिया वञनि। ज़रियनि मूजिबि नादरा ऑफिस अॻियां फोटोकॉपी मशीन वारा बि सिफारिशी वेठल आहिनि। पंहिंजी मर्ज़ी ते पैसा वठनि था। नादरा ऑफिस अॻियां बीठल फ्रूट ऐं चांवर जा रेड़ा लॻल हुजण सबबि रोड बंदि रहण लॻो। सुबुह जो स्कूल टाइम ते रोड बंदि हुजण जे करे स्कूली ॿारनि खे स्कूल अचण वञण में ॾुखियाई पेश अचण लॻी, जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां का बि कार्रवाई करण लाइ तयार नाहे। पकाचांग जी ग़रीब अवाम वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां नादरा जे अमले ऐं एजेंटनि रेढ़नि वारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची